महारंग बलोच जी हिमायत ऐं बलूचिस्तान में जबरी तौर खंबे गुम कयल माण्हुनि जी पंजाब ऐं इस्लामाबाद पुलिस ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां जहाज़ चौक खां सेवण प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो रैली कढी नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मुरीद खान ब्रोही, मुजाहिद अली ब्रोही, इलाही बख्श मरी, नूर मोहम्मद ब्रोही, अलाह ॾिनो छुट्टो, मीर शाबेग चालपुर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त पंजाब ऐं इस्लामाबाद पुलिस तुर्बत ग्वादर खां 25,000 किलोमीटर पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ डॉक्टर महारंग बलोच जी अॻवानी में मासूम ॿारनि पीरसन मर्द औरतुनि ते वेश्याणो तशद्दुद कयो। महारंग बलोच ऐं बलोचनि जो ॾोह इहो हो त पंहिंजे हक़नि लाइ पैदल पंध मार्च कयो। असां बलोच सिंधी सिविल सोसाइटी बलोच बिरादरी सां गॾु आहियूं। पंजाब पुलिस खे हिन पीरसन लाचार मजबूर औरतुनि ॿारनि मां कहिड़ो ख़ौफ़ हो? असां सभिनी बस वारनि खां मुतालबो था करियूं त बलोच औरतुनि मर्दनि ॿारनि ते तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।